अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भलीकार। पंहिंजे प्रोग्राम में अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला अली ख़ामनई साहब जंहिंखे शहीद कयो वियो हो 28 फरवरी ते, उन्हनि जी ताज़ियती जेके उन्हनि जो इज्तिमा आहे या जेको आख़िरी दीदार वारियूं तक़रीबूं आहिनि उहे तेहरान में हलंदड़ आहिनि ऐं हींअर ताईं जेके ख़बरूं अचनि पियूं त दुनिया जे 100 खां वधीक मुल्कनि जा जेके मुख़्तलिफ़ वफ़द आहिनि उहे उते पहुतल आहिनि उन ताज़ियती इज्तिमा में शिरकत कनि पिया। ऐं सुभाणे जनाज़े नमाज़ जी जेका तक़रीब थींदी जंहिंजे हवाले सां दावा कई वञे त 1 करोड़ खां वधीक माण्हू उनमें बि शरीक थींदा ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जीअं ॿुधायोसीं त माण्हू अचनि पिया ऐं शहीद आयतुल्ला अली ख़ामनई साहब जे जनाज़े में शिरकत जे हवाले सां पाकिस्तानी जेको वफ़द वियल आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जी सदारत में क़यादत में उनमें अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फील्ड मार्शल साहब भी शरीक हुआ। उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जा चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सेनेट जा चेयरमैन आहिनि, सिंध जो वज़ीर आला आहे ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे बि उन्हनि सां गॾु मौजूदु आहिनि। सो हीअ जेके तक़रीबूं हलनि पियूं दुनिया लेवल ते जेकॾहिं ॾिठो वञे त हिकिड़ो इंतिहाई इंपॉर्टेंट ऐं अहम इवेंट आहे ऐं ख़ासि तौर ते सुभाणे जी अहमियत जीअं पाण डिस्कस कंदा रहूं था त 4 जुलाई जो ॾिहाड़ो समूरी दुनिया जो नज़रूं हिन भेरे ईरान ते आहिनि। पहिरियां अमेरिका में आज़ादी जूं तक़रीबूं थींदियूं हुयूं इन ॾिहाड़े ते। सो उन जी केतिरी अहमियत आहे उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईरान वञा सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार आहिनि अज़ीम सब्ज़वारी साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। अज़ीम सब्ज़वारी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। सबसे पहले आपसे यही जानना चाहेंगे, जिस तरह के मंज़र हम देख रहे हैं टीवी स्क्रीन पर, आप वहीं पर मौजूद हैं, ये जो ताज़ियती इज्तिमा चल रहा है या जो आखिरी दीदार करवाया जा रहा है सुप्रीम लीडर का, इस हवाले से बताइएगा अब तक की क्या अपडेट हैं, कौन कौन के ममालिक के जो वफूद हैं उन्होंने शिरकत की है उसमें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलाम अर्ज़ करता हूँ आपकी खिदमत में जनाब गोपान साहब और इसी तरह आपके नाज़रीन की खिदमत में, और आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आपने अपने प्रोग्राम में मुझे इज़हार ख़्याल का मौका दिया। जहाँ तक आपके सवाल का ताल्लुक़ है तो इस वक्त तेहरान मरकज़ निगाह है। दुनिया भर की निगाहें इस वक्त तेहरान पर जमी हुई हैं कि जहाँ ईरान के अवाम अपने सुप्रीम लीडर को जो है अलविदा कह रहे हैं। और आज की जो अलविदाई प्रोग्राम था आज का जो सुबह से शुरू हुआ है और अब तक जारी है, मुख्तलिफ मुल्कों के वफूद जिनमें सरकारी और गैर सरकारी दोनों तरह के वफूद शामिल हैं, उन्होंने उस मकाम पर हाज़िरी दी है जहाँ आयतुल्ला सैयद अली ख़ामनई रहमतुल्लाह अलैह की जो है मैयत रखी गई है, उनका ताबूत रखा गया। उनके साथ जो है वो 4 और ताबूत भी मौजूद हैं जिनमें एक कम सिन बच्ची का ताबूत भी मौजूद है जो उनकी नवासी थी और उनके साथ शहीद हुई। बिल्कुल। तो ये आज के मनाज़िर थे। दुनिया के 100 ममालिक के जो हैं वो वफूद सरकारी तौर पर जो हैं वो शरीक हुए हैं, जिनमें बाज़ मुल्कों के सदर हैं, वज़राए आज़म हैं, वज़राए ख़ारजा हैं, स्पीकर पार्लियामेंट्स हैं और दीगर आला सरकारी उहदेदार या पार्लियामेंटेरियंस जो हैं इन रसूमात में शरीक हुए हैं। और उन्होंने अपने वक्त की शक्ल में जो है वो आयतुल्ला सैयद अली ख़ामनई की जो आखिरी दीदार किया है, फातिहा ख़ानी की है उनके लिए। और उसके बाद जो है ये सिलसिला आज रात तक जो है वो जारी रहेगा। और आज जो कल का दिन है वो इंतहाई, जिसकी जानिब आपने इशारा किया कि वो इंतहाई अहम दिन होगा, इसलिए कि कल जो है वो दीदार आम के लिए या पब्लिक के लिए जो है उस मकाम को, या जो तेहरान का मुसल्ला कहलाता है, मुसल्ला तेहरान या मुसल्ला इमाम खुमैनी, उसे खोल दिया जाएगा पब्लिक के लिए। तो पब्लिक की आमद का सिलसिला जब शुरू होगा तो यकीनन जो है वो जो मनाजिर जो है देखने में आएंगे वो अपनी मिसाल आप होंगे। और तवक्को ये की जा रही है कि कई करोड़ लोग जो हैं वो ईरान और दुनिया के मुख्तलिफ इलाकों से तेहरान पहुँच रहे हैं और वो इस जो उनकी जो नमाज जनाजा है उसमें शिरकत करेंगे। नमाज जनाजा अलबत्ता पीर को अदा की जाएगी और ये यानी कल हफ्ते का दिन और इतवार का दिन जो है वो पब्लिक के लिए आम दीदार के लिए रखा गया। इस मौके पर जो है वो लोग जोक तर जोक आएंगे, वहाँ आज़ादारी का सिलसिला भी जारी रहेगा, कुरान खानी भी जो है वो होती रहेगी। बिल्कुल। और इस तरह लोग आते रहेंगे और अपने महबूब कायद को अलविदा कहते रहेंगे। तो ये सिलसिला जो है वो इतवार की सुबह तक जारी रहेगा, इतवार की रात तक जारी रहेगा और पीर की सुबह जो है वो नमाज जनाजा जो है वो अदा की जाएगी उनकी। और उसके बाद उनकी मैयत को एक बहुत बड़े जुलूस की शक्ल में, जिसके लिए इंतजाम कर लिए गए हैं, आपको
تہران کے میدان انقلاب یا انقلاب اسکوائر سے یہ جلوس جو ہے وہ جائے گا، تہران کے شاندار اور تاریخی میدان آزادی تک لے جایا جائے گا۔ وہاں سے میت کو قم منتقل کیا جائے گا، اور قم کے اندر پھر ایک الگ سے جو ہے قم کے عوام وہاں ایک دن کا دیدار کریں گے، اور اس دیدار میں جو ہے وہ نماز جنازہ بھی وہاں ادا کی جائے گی، اور پھر یہ میت جو ہے وہ عراق کے شہروں کربلا معلیٰ اور نجف اشرف جو ہے وہ لے جائی جائے گی، جہاں ایک دن جو ہے وہ وہاں عراقی عوام کی جو درخواست تھی اس کو پورا کرنے کے لیے ایسا کیا گیا ہے کہ وہاں میت لے جائی جائے، اور ظاہر ہے کہ وہاں جو مقدس روضے ہیں ان کا بھی طواف اس میت کو ان کو کرایا جائے گا، اور اس کے بعد میت ان کی دوبارہ مشہد منتقل کی جائے گی، جہاں ان کو جو ہے وہ ان کی تدفین عمل میں آئے گی حضرت امام رضا علیہ السلام کے روضے مبارک میں۔ تو یہ جمعرات تک یہ پروسیشن چلے گا، یعنی یہ سلسلہ چلتا رہے گا، اور جو اس کے لیے جو میں بتاتا چلوں کہ تہران جو ہے وہ کل کے بعد سے جو ہے تہران میں پرسوں سے جو ہے وہ ایک خاص ایریا جو مقرر کیا گیا ہے، اس کے لیے اس سے پہلے لوگ آ سکیں گے اس علاقے کے اندر، اور اس کے بعد اس میں پبلک ٹرانسپورٹ کے ذریعے ان کو منتقل کیا جائے گا اس مقام پر کہ جہاں جو ہے وہ آیت اللہ خامنائی اور ان کے ساتھ شہید ہونے والے ان کے اہل خانہ کی جو ہے میتیں رکھی گئی ہیں دیدار کے لیے۔ اور اس کے بعد جو پیر کا دن ہے، اس کے بعد اتوار کی شب سے جو ہے وہ تہران کے اندر کم سے کم انٹری جو ہے وہ لوگوں کی بند کر دی جائے گی، کیونکہ لوگ یہ جو توقع کی جا رہی ہے حکام کو، یہ توقع کہ اس کے بعد گنجائش نہیں رہے گی کہ تہران کے اندر لوگ جو ہے وہ آ سکیں۔ صحیح۔ تو انتظامات کے حوالے سے بھی اگر سبز باری صاحب بات کریں، اتنا بڑا اجتماع ہو رہا ہے دنیا لیول پر، دنیا کی نظریں اس پر ہیں، تو کیا انتظامات کیے گئے ہیں؟ اور جیسے ہم نے آج جو بیان بھی دیکھا ایران کی طرف سے کہ اگر کچھ اس طرح کے اسرائیل نے کوئی کارروائی وغیرہ کی تو پھر اس کا رد عمل شدید ہوگا، جو پاسداران انقلاب کے ترجمان ہیں ان کا بیان تھا غالباً، تو کیا اس طرح کا کوئی خدشہ بھی ہے؟ تو پھر کیا انتظامات کیے گئے ہیں اس حوالے سے بھی تھوڑا ہمیں بتائیے گا، سیکیورٹی ارینجمنٹ کے حوالے سے۔ دیکھیے سیکورٹی ارینجمنٹ تو بہت زبردست ہے، ظاہر ہے کہ یہ تمام چیزیں ملحوظ خاطر رکھتے ہوئے اس کا انتظام کیا گیا، اور اسرائیل یا اس کی کسی بھی عہدیدار کی جانب سے دی جانے والی دھمکیاں ہیں اس کو تو بہرحال ایران کے عوام کبھی خاطر میں نہیں لائے، جب ایران کی سپریم قیادت یا سپریم لیڈر نے اس کو خاطر میں نہیں لائے اور انہوں نے اس بات کو ترجیح دی کہ وہ بنکر میں جانے کے بجائے اپنی جان قربان کر دیں اور شہید ہو جائیں اسی گھر کے اندر کہ جہاں وہ موجود، تو پھر قوم جو ہے اس کے اندر تو اس سے بڑھ کر جذبہ ہے اپنے لیڈر کے لیے کہ جس نے ان کی خاطر اپنی جان جو ہے وہ قربان کر دی، جب اس نے دیکھا کہ نہیں پوری 9 کروڑ قوم کے پاس جب بنکر نہیں ہے تو میں بنکر میں کیوں جاؤں۔ تو ایسی صورتحال میں لوگ جو ہیں وہ دل و جان کے ساتھ جو ہے وہ اپنے محبوب قائد اور رہبر اور رہنما کہ جس نے اپنی پوری زندگی قوم کی ترقی اور پیش رفت کی خاطر جو ہے وقف کر رکھی تھی اور اسی راہ میں اس نے اپنی جان قربان کی، اس کو الوداع کہنے کے لیے وہ اپنی جان پر کھیل کر بھی آنے کے لیے تیار ہیں۔ تو میں نہیں سمجھتا کہ ان کی دھمکیوں کا جو ہے وہ اثر وہ ایران کے عوام پر کوئی ہونے والا ہے۔ ہاں، ایران کی جو ملٹری جو مائٹ ہے اور ایران کی جو قیادت ہے ملٹری کی، انہوں نے واضح طور پر کر دیا کہ اگر صہیونی حکومت نے کوئی بھی غلطی کی اس موقع کے اوپر تو اس کو انتہائی پشیمان کر دینے والا جواب جو ہے وہ دیا جائے گا۔ اور پچھلی 40 روزہ جنگ اور اس سے پہلے 12 روزہ جنگ کی جو ہے اس کی مثالیں ہمارے سامنے موجود ہیں، یعنی ایران جواب دینے کی توانائی اور صلاحیت رکھتا ہے اور دے گا، اور انشاءاللہ آئندہ بھی دے گا۔ تو لہذا یہ تو ان کی دشمن کی خام خیالی ہے کہ وہ ایسا کر پائیں گے، اور اگر انہوں نے کیا تو یقیناً ان کو منہ توڑ جواب ملے گا ایران کے عوام کی جانب سے اپنے جذبے شہادت کی شکل میں، اور ایران کی ملٹری اور ایران کی جو فوج اور مسلح افواج ہیں ان کی جانب سے بھرپور اور منہ توڑ جواب کی شکل میں ملے گا۔ خدا کرے اس طرح کی کوئی صورتحال نہ بنے، ہم تو یہی امید بھی کرتے ہیں، دعا بھی کرتے ہیں، لیکن جو ہم دیکھتے ہیں ٹریک ریکارڈ جو دشمن ہیں مسلم امت کے، ایران کے، انہوں نے ماضی میں بھی بڑی اس طرح کی کارروائیاں کی ہیں، جیسے رئیسی صاحب کی جنازے میں شرکت کے لیے جب اسماعیل ہانیہ صاحب آئے تھے تو ہمیں وہ بھی یاد ہے کہ کس طرح ان کو ٹارگٹ کیا گیا تھا۔ تو اس طرح تبھی میں یہ پوچھ رہا ہوں کیونکہ ابھی بھی جنگ والی حالت میں ہیں، تو اسرائیل تو چاہے گا کہ بات چیت کا سلسلہ بھی آگے نہ بڑھے، یا دنیا کی جو نظریں ہیں اس اتنے بڑے ایونٹ پر تو ظاہر سی بات ہے وہ بھی ان کو ہضم نہیں ہو پا رہا ہوگا۔ اس تناظر میں نے آپ سے سوال کیا سر۔ جی، آپ نے بالکل صحیح تناظر میں سوال کیا ہے۔ دیکھیے
انٹرنیشنلی اور بین الاقوامی سطح پر ڈپلومیسی اور جنگ جو ہے وہ دونوں الگ الگ چیزیں نہیں ہوتی، خاص طور پر تو جب صورتحال جو ہے وہ ایسی ہو کہ جب کسی ملک پر کسی قوم پر جو ہے وہ جنگ مسلط کی جا چکی ہو. یعنی ہم نے تو جنگ شروع نہیں کی، یہ جنگ تو امریکہ اور اسرائیل نے ہم پر مسلط کی ہے، تو لہذا اس جنگ کو جب انہوں نے مسلط کیا ہے تو اس کا جو خمیازہ بھی انہیں بھگتنا پڑے گا. اور ایران جو ہے وہ پوری طرح سے اپنے دفاع کے لیے اور اپنے ڈیفنس کے لیے تیار ہے اس معاملے میں، اور جواب دینے کے لیے بھی تیار ہے، کیونکہ ایران کی سپریم قیادت کو جب شہید کر دیا گیا تو ایران کے پاس جو ہے وہ یعنی اب یوں کہیے کہ مصلحت کا کوئی راستہ باقی نہیں ہے، سمجھے نا. لہذا ایران سفارتکاری کو بھی لے کے چل رہا ہے، کیونکہ ظاہر ہے کہ جو خطے کے ممالک ہیں ان کی مصلحت بھی تھی، اور انہوں نے ایران سے یہ درخواست کی تھی کہ آپ جو ہے وہ جنگ بندی کو قبول کر لیں، ورنہ جنگ بندی کی درخواست تو ہم سب جانتے ہیں کہ امریکہ کی طرف سے کی گئی تھی، ایران نے تو جنگ بندی کی درخواست نہیں کی تھی. انہوں نے امریکہ نے جو ہے وہ میڈیشن کے ذریعے سے پاکستان کی ثالثی میں ایران کے ساتھ جنگ بندی کی درخواست کی، اور پاکستان اور پھر اسی طرح دیگر خطے کے جو عرب ممالک ہیں، اسلامی ممالک ہیں، ان کی طرف سے بھی ایران سے یہ ریکویسٹ کی گئی کہ آپ جو ہے وہ اس جنگ بندی کو قبول کر لیں. تو ایران نے اپنی شرائط پر جنگ کو قبول کر لیا. ظاہر ہے کہ جنگ بندی ایران کی شرائط پر ہوئی، اور ایم او یو کے اندر صاف صاف جو ہے وہ شرائط لکھی گئی ہیں کہ جو ایران نے پیش کی تھی. تو اب جو بال ہے وہ تو امریکہ کے کورٹ کے اندر ہے نا، کہ اب امریکہ جو ہے وہ جنگ بندی کی شرائط پر کس حد تک عمل کرے گا، اور اگر نہیں کرے گا تو ایران کی مسلح افواج اور ایران کی قیادت، فوجی اور عسکری دونوں قیادت، یہ واضح طور پر کہہ چکے ہیں کہ ہماری انگلی جو ہے وہ بندوق کی لبلبی پر ہے. یعنی اگر دشمن کی جانب سے کوئی بھی اقدام ہوتا ہے، اور جیسے کہ آپ نے حالیہ دنوں میں دیکھا ہوگا کہ پچھلے 1 مہینے کے دوران ایم او یو پہ دستخط ہونے کے بعد جب امریکہ نے ایران کے ایسٹس پر حملہ کیا تو ایران نے فوری طور پر اس پر جواب دیا. اسی طرح جب اسرائیل نے ضاحیہ پر حملے کی بات کی اور اس نے ایک بڑا حملے کرنے کا اعلان کیا تو ایران نے اس کو جو ہے متنبع کر کے اس کو حملہ روکنے پر مجبور کر دیا. اگرچہ جزوی خلاف ورزیاں جو ہیں وہ امریکہ اور اسرائیل دونوں کی جانب سے بدستور جاری ہیں، لیکن خطے کی مصلحت اور خطے کے ممالک کا جو درخواست ہے اس کی بنیاد پر ایران ابھی صبر سے کام لے رہا ہے. بالکل. اچھا عظیم سبزواری صاحب، اگر ہم دیکھیں یہ جو ساری صورتحال ہے، ہم نے دیکھا کہ جنگ سے پہلے مظاہرے بھی ہوئے ایران میں، جو صورتحال تھی سب ہمارے سامنے، لیکن جنگ کے بعد اور قیادت نے جو اتنی بڑی قربانی دی ہے تو اس کے بعد ہم کیا یہ کہہ سکتے ہیں کہ اس قربانی نے ساری ایرانی قوم کو یکجا کر دیا ہے؟ وہ جو اختلافات وغیرہ تھے وہ ختم ہو چکے ہیں، اور اب جو صورتحال ہے کافی جنگ کے بعد ظاہر سی بات ہے کہ فتح والا جشن بھی ہم اس کو کہہ سکتے ہیں، یہ جو اتنا بڑا ایونٹ ہے، تو فیوچر کا ایران آپ کس طرح دیکھ رہے ہیں؟ آپ نے بڑی اچھے نقطے کی جانب اشارہ کیا گوپانگ صاحب. یقیناً جو ہے وہ دنیا یہی سمجھ رہی تھی کہ ایرانی قوم اختلافات کا شکار ہے، اقتصادی مسائل نے اس کو جو ہے وہ جکڑ کر رکھا ہوا ہے اور اس سے وہ پریشان ہے. ایسا نہیں تھا. اقتصادی مسائل تھے، ہم یہ کہہ سکتے ہیں، لوگ پریشان، اقتصادی مشکلات کی وجہ سے لوگوں کو پریشانی بھی تھی، لیکن لوگ اپنی قیادت کے ساتھ پوری طرح سے موجود بھی تھے. اگرچہ وہ فتنہ بھی جو کھڑا کرنے کی کوشش کی گئی تھی اس کے پیچھے بھی جو ہے وہ امریکی اور صہیونی لابی جو ہے وہ انوالو تھی، ورنہ ایران قوم بڑی صبور قوم اور بہت ہی صابر قوم ہے، اور اس نے ہر مشکل گھڑی کے اندر جو ہے وہ اپنے قیادت اور اپنے اسلامی نظام کا ساتھ دیا، کیونکہ اس کے نزدیک جو ایم اور مقصد ہے وہ اسلامی نظام اور جو آئیڈیالوجی ہے وہ ہے. لہذا وہ اپنی آئیڈیالوجی پر ہمیشہ قائم رہے. اور یہی لیکن وہ جو رہی صحیح جو بات تھی کہ جس کو انہوں نے اختلافات کی خلیج بنا کر پیش کرنے کی کوشش کی تھی، وہ آیت اللہ خامنہئی کی شہادت کے نتیجے میں ان کے خون نے جو ہے وہ ایک بار پھر اس قوم کو پہلے سے زیادہ میں کہتا ہوں کہ منسجم اور متحد کر دیا، اور ایک متحدہ اور متفق ایران جو ہے وہ ابھر کر سامنے آیا کہ جس نے نہ صرف جو ہے وہ اس خطے کے اندر امریکی جو بالادستی تھی اس کا خاتمہ کیا ہے، بلکہ امریکہ کی جو اس وقت بین الاقوامی جو اس کی ہیجمنی ہے اس کے لیے بھی جو ہے وہ انتہائی سنجیدہ چیلنج جو ہے وہ کھڑے کر دیے ہیں. کیونکہ بھارت ایران کا 40 دن تک استقامت کرنا ایک سپر پاور کے مقابلے میں، کہ جو اپنے آپ کو گھمنڈ کر یہ سمجھتی ہے کہ وہ دنیا کی سول سپر پاور ہے، اس کے مقابلے میں ایرانی قوم کا ڈٹ جانا، سرنڈر نہ کرنا، اور سرنڈر نہ کرنا نہ صرف یہ کہ بلکہ جب جنگ بندی کی درخواست جو ہے وہ خود
उस हमलावर की तरफ से होना और ईरान की जानिब से अपनी शराइत पेश करना, ये तो सब ईरान की फतह और नुसरत की अलामत है। और ईरान की कौम और ईरान की मिल्लत इस बात को अच्छी तरह से देख रही कि किस तरह से जो है वो ईरान के मुसल्लह अफवाज ने और ईरान की सिविल क़यादत ने कुर्बानियां भी दी और वतन का भी दिफा किया और उस राह में जो है वो डटे रहे। और इस साथ ही इसमें सबसे बड़ा अहम जो किरदार है वो इस ईरानी कौम का खुद अपना है। हमने पहले दिन से, जिस दिन से जंग हुई, जब हमले हो रहे थे, हमलों के दौरान ये कौम बजाय इसके कि इसराइल और अमेरिका तो खैर बहुत दूर था, लेकिन इसराइल जिस तक पहुंच थी, ईरान ने और उस पर हमले किए थे, वो लोग जो बंकरों में घुसे हुए थे इसराइली, जो दुनिया भर से आकर सरजमीन फलस्तीन पर काबिज हुए, बंकरों में जान छुपाने में मजबूर थे, ये कौम सड़कों पर थी। और पिछले 100 दिन से ज्यादा हो चुके हैं कि ये हर रात जो है वो ईरानी कौम के जवान, बूढ़े, औरतें और बच्चे सड़कों पर आते हैं और रात भर वहां पर जो है वो अपनी जज्बात, एहसासात का इजहार करते हैं और इस बात का ऐलान करते हैं कि वो अपने इस्लामी निज़ाम के साथ खड़े हुए हैं। तो ये ईरानी कौम ने अपने हुकूमत को और अपनी मुसल्लह अफवाज को सबसे बड़ी ढारस दी है अपने इन मुजाहरों के जरिए से और अपने इन शबीना इज्तिमात के जरिए से। तो मैं समझता हूं कि इसमें जो है वो दो राय नहीं है कि ईरानी कौम जहां मुत्तहिद थी पहले, आयतुल्लाह उज़्मा सैयद अली खामनेई की शहादत ने उसको मजीद मुस्तहकम, मजबूत और पायदार और मुजाहिमत के रास्ते पर जो है वो कायम कर दिया है। डट गए हैं वो लोग। सही, बहुत शुक्रिया अजीम सब्ज़वारी साहब, बिल्कुल आप बजा फरमा रहे हैं, आपने हमारे वक्त भी निकाला। थैंक यू सो मच वंस अगेन। अजीम सब्ज़वारी साहब तेहरान मंझां असां सां गॾु हुआ ऐं तेहरान में जिते दुनिया जो एॾो वॾो इज्तिमा थिए पियो, उन जे हवाले सां जंग जो पूरो जेको बैकग्राउंड आहे उन हवाले सां असांखे अपडेट करे रहिया हुआ। बिल्कुलु इन ॻाल्हि में को शक न आहे त एॾी वॾी जेका क़ुर्बानी ॾिनी ईरान जी क़यादत, ख़ासि तौर ते उन्हनि जा जेके सुप्रीम लीडर आहिनि, जेके रूहानी पेशवा भी आहिनि, न रुगो ईरान जे लाइ उन्हनि जी हिकिड़ी अहमियत हुई तमामु घणी ऐं रहंदी, बल्कि समूरी दुनिया में जिते जिते शिया आबादी खणी चऊं रहे थी, उन्हनि जा बि हू अज़ीम रहबर रहनुमा हुआ। सो उन्हनि जे दिलनि में बि हिकिड़ो ॾुख ज़रूरु आहे, सदमो ज़रूरु आहे, पर इहा बि ॻाल्हि हक़ीक़त आहे त उन क़ुर्बानी ईरानी क़ौम खे जेको आहे हिकु भेरो ॿीहर मुतहद करे छॾियो ऐं उहा पंहिंजे वतन जे दिफ़ा जे लाइ जंहिं अंदाज़ में विढ़ी, इहा बि तारीख़ में हिकिड़ी निराली निशानी असीं चई सघूं था। हिते नाज़रीन ब्रेक जो वक़्तु थिए थो, पाण ब्रेक ते वेंदासीं ऐं वापसि ईंदासीं त ईरान जूं इहे तक़रीबूं ऐं उन सां गॾोगॾु उन ते बि ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ी ॿी जेका इंतिहाई अहम ख़बर अचे पई, उहा ख़बर इहा आहे त सऊदी अरब हाणे ख़लीजी तावन कौंसिल जेका हुई GCC जंहिंखे चयो वञे थो, उनखां हटी करे हिकिड़ो नओं इतिहाद बि ठाहियो आहे ऐं उन इतिहाद में रुगो जेके ख़लीजी मुल्क आहिनि उनखां सवाइ ॿिया मुल्क जेके आहिनि उन्हनि खे बि मेंबर बणायो वियो आहे, जंहिंमें सर फ़हरिस्त आहे पाकिस्तान, उन सां गॾोगॾु तुर्की आहे, मिस्र आहे। हीउ जेको इतिहाद ठहियो आहे उनजी केतिरी इम्पोर्टेंस आहे ऐं छा ही इतिहाद उन ॾांहुं पेशकदमी आहे, जेको मुस्लिम नेटो इतिहाद जो ख़्वाबु असीं चऊं था ॾिठो वियो आहे, छा उन तरफ़ ई सूरत हाल वञे पई, छाकाणि त इसराइल त उनखे ईअं पोर्ट्रे करे पियो त हीउ जेको सऊदी अरब नओं इतिहाद ठाहियो आहे उहो मुस्लिम नेटो इतिहाद लाइ हिकिड़ो क़दम आहे। उनजी केतिरी इम्पोर्टेंस आहे, ब्रेक खां पोइ पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार। पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त ईरान जे गादी वारे शहर तेहरान में तमामु वॾी तक़रीब हले पई। सुप्रीम लीडर ईरान जे आयतुल्लाह अली खामनेई साहब जो ताज़ियती इज्तिमा आहे, दुनिया जा वफ़द उते पहुतल आहिनि, 100 खां वधीक मुल्कनि जा वफ़द ॿुधाए पियो त उते आयल आहिनि, जेके सरकारी वफ़द बि आहिनि, गैर सरकारी बि आहिनि, पाकिस्तानी वफ़द जो पाण ज़िक्र कयोसीं। हीउ जेको इवेंट थिए पियो उन जी केतिरी अहमियत आहे ऐं जंग में जेका क़यादत क़ुर्बानी ॾिनी उन सां ईरानी क़ौम कीअं यकजा थी, उन्हनि कीअं पंहिंजे महदूद वसीलनि जे आधार ते अमरीका ऐं इसराइल जो मुक़ाबिलो कयो, उन ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं पाण सऊदी अरब जेको हिकिड़ो नओं इतिहाद ठाहियो आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल जे लाइ असां तकलीफ़ ॾिनी आहे साईं GR बलोच साहब खे। पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, अॻूणा सफ़ीर आहिनि, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा रहिया आहिनि, हींअर बि मुख़्तलिफ़ फोरम ते ॻाल्हाइनि बि था ॾाढो सुठो ऐं लिखनि बि था। बलोच साहब तमामु घणी महिरबानी साईं, अव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। कीअं था ॾिसो सर हीउ जेको एॾो वॾो इज्तिमा हले पियो तेहरान में, आयतुल्लाह अली खामनेई साहब जो ताज़ियती इज्तिमा, आख़िरी दीदार करायो पियो वञे
जनाज़े निमाज़ बि थींदी, जंहिंजे लाइ ॿुधाए पियो त तक़रीबन 1 करोड़ खां वधीक माण्हू शिरकत थींदा। कीअं त ॾिसो ओवरऑल इन समूरनि तक़रीबन खे, ऐं जीअं ईरान महदूद वसीलनि सां जंग मुक़ाबिलो कयो दुश्मन जो, उन ते बि ज़रूरु राय ॾिजो। थैंक यू। ही जेको इज्तिमा ताज़ियती इज्तिमा आहे, को शक न आहे, ऐं एक लिहाज सां नमाज़ जनाज़ा ही पढ़ी वेंदी, लेकिन इट इज़ मोर देन दैट। इन जा काफ़ी सारा सोशल, पॉलिटिकल एंड इकोनॉमिक एस्पेक्ट्स आहिनि, एंगल्स आहिनि, जंहिं लाइ वॾी डिस्कशन खपे। लेकिन टू सम इट अप, ही हिकिड़ो सिंबल आहे ईरान जी ट्रांज़िशन जो फ्रॉम वन जनरेशन टू द अदर जनरेशन। कोई शक न आहे त वॾी जनरेशन जेका असां शहीद करे छॾी ज़ालिम इज़राइल जे शैतान, लेकिन उन में ईरानी जेके आहिनि सा उन्हनि पंहिंजी हिम्मत जो मुज़ाहिरो कयो, पंहिंजी रिज़िलियंस जो कयो, ऐं जीअं करबला जो जेको जज़्बो आहे त हिकिड़ो शहीद थिए त ॿिए वटि झंडो वियो, ॿिए जे हथ में वियो, ऐं जेकॾहिं उहो शहीद थियो टे वटि झंडो वियो। साॻी तरह सां उन्हनि जी सेकेंड ऐं थर्ड जनरेशन लीडरशिप इमीडिएटली रिस्पॉन्सिबिलिटी खणी छॾी, ऐं हिकिड़े तमामु विशियस एनिमी जेके ॿ हुआ उन्हनि जा, इज़राइल ऐं हुन सां गॾु जेके फोर्सिस हुया अमेरिकन्स, उन्हनि खे हिकिड़ी शिकस्त फाश ॾेई छॾी आहे। चवण में मूंखे को बि ज़ाइको कोन्हे को, बल्कि मां त जंग खां फौरन 2 हफ़्ते में चयो ऐं लिखियो हुयो, शायदि तव्हां सां बि शेयर कयो हूंदो आर्टिकल, त ईरान हैज़ वन द वॉर। सो स्ट्रेटेजिकली, इमोशनली एंड एट द पब्लिक परसेप्शन लेवल दे हैव वन द वॉर। ऐं इहा ॻाल्हि आहे त परसेप्शन इज़ रियलिटी अॼुकल्ह ज़माने। सो हाणे उहा करण खां पोइ नेगोशिएशन्स बि कनि पिया था, पंहिंजे सिस्टम खे बि हलाइनि पिया था, ऐं जंहिं तरतीब सां उन्हनि पंहिंजे सुप्रीम लीडर खे ऑनर कयो आहे उनजे वफ़ात खां पोइ, इहो हिकिड़ी वॾो को सिम्बोलिज़म आहे इस्लामिक रेजिस्टेंस जो बि, इस्लामिक सॉलिडेरिटी जो बि, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे ईरान जी पंहिंजी यकजहती ऐं क़ौमी इत्तेहाद जी। ऐं ऑल्सो इट इज़ अ सिग्नल टू देम त जेका हू सिविलाइज़ेशन ख़तमु करणु हलियो हुयो, तव्हांखे यादि हूंदो ट्वीट जेको कयो हुयो, आई एम गोइंग टू डिस्ट्रॉय civilization. That civilization is not only alive, but that is more than alive. हिकिड़ी जज़्बे में आहे, हिकिड़े रिवोल्यूशन में आहे, हिकिड़ी सफ़ में बीठी आहे, ऐं जंहिं तरह सां हू डेमोन्स्ट्रेट करे पंहिंजी रिस्पेक्ट, वो इट्स बिकॉज ही इज नॉट ओनली अ पर्सन, इज अ सिंबल ऑफ रिवोल्यूशन। शहीद अली अमानाई जेको आहे, ऐं हिकिड़ो symbolism आहे मुंहिंजी नज़र में, to all those people who are facing oppression and suppression by the जेके क़ुवतूं आहिनि, साम्राजी क़ुवतनि जो जेको सप्रेशन शिकार आहिनि पूरी दुनिया में, चाहे असांजे ख़िते में हुजनि, चाहे ॿिए में या एशिया में, लेकिन डेफिनेटली इट इज़ अ स्ट्रेटेजिक डिफाइंस मुंहिंजी नज़र में। बिल्कुलु ईअं। अच्छा बलोचा, पाण जेकॾहिं जंग खां थोरो पोइते वञूं, कुझु महीना पहिरियों पाण ॾिठोसीं त ईरान में अची हिकिड़ा मुज़ाहिरा शुरू थिया, ऐं पोइ वरी अमेरिका बि उन्हनि खे अपीलूं कयूं त अञा वधीक रोडनि ते अचो, ऐं उन दौरान जेका सूरत हाल थी, हिकिड़ी प्रोपेगेंडा थी त वॾी तादाद में माण्हुनि खे मारियो पियो वञे, फाहियूं ॾिनियूं पियूं वञनि। पोइ जॾहिं जंग मुसलत थिए थी त ऐं क़यादत शहीद थिए थी, उनखां पोइ जेका यूनिटी असां ॾिठी, त छा इहो असीं चई सघूं था त इन जंग ऐं सुप्रीम लीडर जी कुर्बानी समूरी ईरानी क़ौम खे यकजा करे छॾियो? डेफिनेटली हिन में को शक न आहे त इहो बि हिकिड़ो ख़ासो हूंदो आहे कि क़ौम जेके पंहिंजे तमदन सां, पंहिंजे ज़मीन सां प्यार आहे, इख़्तिलाफ़ थी सघनि था पंहिंजी क़यादत सां, रूलिंग पार्टी सां, लेकिन जॾहिं ॻाल्हि अचे थी पंहिंजी सरज़मीन खे बचाइण जी दुश्मन जे हमलनि खां, त हू आपे हिक ई सुनत में बीही रहिया, ऐं हिकिड़ी वॾी बहादुरी जो, ऐं दिस इज़ वन ऑफ देयर फोर्स मल्टीप्लायर जेको इत्तेहाद हिननि जो आहे, ऐं इट इज़ ऑलवेज देयर, एंड टू से इट इज़ द nation which fights a war, not the armies alone. लेकिन असां ईरानी क़ौम जंग लड़ी ऐं इहो साबित कयो त उहो बि ॾाढी बाहिम्मत क़ौम आहे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे हिकमत वारी क़ौम आहे। उहो जज़्बात सां जंग कोन लड़ी आहे, पर हुननि जी लीडरशिप वॾी हिकमत सां लॻी। को तव्हांखे केओस नज़र न आयो, न रिपोर्ट थियो, डिस्पाइट द फैक्ट कि दे मस्ट बी ड्यूरिंग द वॉर। छा न थींदो आहे, सप्लाई लाइन जेके थी वेंदा आहिनि, शयुनि जी कमी थी वेंदी आहे, शयूं महांगियूं थी वेंदियूं आहिनि, लेकिन हिकिड़ो कंप्लीट काम, हिकिड़ो क्वाइट पूरे शहरनि में हिकिड़ो रिधिम जेको हुअणु घुरिजे कंहिं
सिविलाइज़ एंड अनडिस्टर्ब सोसाइटी में उहो असांखे नज़र आयो ऐं हू सिर्फ़ु जुटी विया पंहिंजे मुल्क खे बचाइण में ऐं पंहिंजी ऑनर ऐं पंहिंजी अज़मत एज़ अ नेशन. सो दे आर अ केस स्टडी फॉर ऑल द नेशंस टुडे टू फॉलो. यस, जिनखे अहिड़ा थ्रेट्स आहिनि त कीअं पंहिंजो पाण खे डिफेंड कजे, कीअं पंहिंजी क़ौम जी अज़मत खे, पंहिंजी क़ौम जी डिग्निटी खे डिफेंड कजे. बिल्कुलु. इन मां घणो कुझु सिखणु वठां आहे. इन ते तमामु घणी स्टडी बि थींदी दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में. उन्हनि खे ज़रूरु सच पिया चओ त सिखणु खपे ॿियनि क़ौमुनि खे बि. अच्छा बलोच साहब, हाणे जेकॾहिं अचूं त इन जंग न रुगो ईरान, इसराइल ऐं अमरीका समूरी दुनिया ते पंहिंजा असर छॾिया आहिनि ऐं अञा उहे असरनि मां उन मां दुनिया ॿाहिरि न निकिती आहे. माशी असर आहिनि दिफ़ा जे हवाले सां, मिडल ईस्ट ते जेके उनजा असर पिया आहिनि त उहे बि पाण खे नज़र अचनि पिया. नई सिफ़बंदी बि थिए पई ऐं सऊदी अरब ॾिसूं पिया त काफ़ी अॻियां अॻियां आहे ऐं इन जंग खां पहिरियां पाकिस्तान सां त उन्हनि दिफ़ाई मुआहिदो कयो. पर हाणे जेको हीउ ॾिसूं पिया त अरब जेके ख़ासि तौर ते ख़लीजी ताउन कौंसिल खां हटी करे सऊदी अरब जेको हिकिड़ो नओं इतिहाद ठाहियो आहे जंहिंमें पाण ॾिसूं पिया त ग़ैर ख़लीजी मुल्क मिस्र, पाकिस्तान, तुर्की बि उनजो हिसो आहिनि. केतिरी अहमियत था ॾिसो हिन नए इतिहाद जी? जी बलोच साहब, आवाज़ अचे पियो मूंखे? जी 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 हाँ मां ॿुधां पियो जी. अच्छा, मूं इहो बि चयो जेको ही नओं इतिहाद ठहियो आहे यकीनन अव्हांजे नज़रनि मां गुज़रंदो त जेके ग़ैर ख़लीजी मुल्क आहिनि मिस्र, पाकिस्तान, तुर्की, उहे बि उनजो हिसो आहिनि. UAE खां हटी करे ॿिया मुल्क इन जो हिसो पिया थियनि. इन नए इतिहाद खे कीअं पिया ॾिसो अव्हां? जी डेफिनेटली इहो हिकिड़ो इनिशिएटिव आहे जिन में पाकिस्तान बि काफ़ी सरगर्म हुयो ऐं इहो ई फ्यूचर आहे इंशाअल्लाह वेस्ट एशिया जो, जंहिंमें इहे जेके आई कॉल MP5 दैट इज़ मिडल पावर 5 जंहिंमें पाकिस्तान, ईरान, तुर्की, सऊदी अरब ऐं इजिप्ट इंशाअल्लाह इहे हूंदा. ऐं ईंदड़ वक़्तनि में जेके अलाइनमेंट जेको सिक्योरिटी जो पंहिंजो ठहंदो, इकोनॉमी इंटीग्रेशन जेको निज़ाम ठहंदो जंहिंमें इहो इतिहाद ॾाढो कलीदी किरदारु अदा कंदो. ऐं होपफुली दिस विल बी एन एंटीडोट टू दी कंटिन्यूड जेका हेजिमनी आहे इज़राइल जी ऐं इज़राइल जे सपोर्टरनि जी, उन्हनि जे लाइ हिकिड़ो तमामु मुअस्सिर इतिहाद बणजणु घुरिजे ऐं इंशाअल्लाह ठहंदो. ऐं हिन खे जेको ॾिठो पियो वञे त इस्लामिक नेटो जी नज़र सां कुझु माण्हू हिन खे ॾिसनि पिया. इन इसराइली मीडिया हिन खे ईअं पियो चए त इस्लामिक नेटो ॾांहुं क़दम आहे. त छा पाण हिन खे इहो चई सघूं था, छाकाणि इहा बि हिकिड़ी पुराणी ख़्वाहिश त रही आहे पाकिस्तान जे बि, ॿियनि मुल्कनि जी बि, अहिड़ो कोई इतिहाद ठहणु खपे? डेफिनेटली इस्लामिक आइडेंटिटी आहे, तंहिंखे छा लाइ असां डिनाय कयूं. असांखे फ़ख्रु आहे त इहे इस्लामी मुल्क आहिनि, इन्हनि में इहा क़ाबिलियत आहे, इन्हनि में इहा लीडरशिप आहे त हू इन निज़ाम खे, इन सिस्टम खे अॻिते वधाईंदा ऐं होपफुली हिकिड़ो अहिड़ो सिक्योरिटी आर्किटेक्चर डेवलप कंदा जंहिंसां होपफुली ख़िते में अमन. अच्छा बलोच साहब, ॿियो हिकिड़ो इंतिहाई अहम मामिलो आहे, उहो आहे इसराइल ऐं तुर्की जे हवाले सां. पाण सभिनी खे ख़बर आहे त तुर्की ॼण त उनखे तस्लीम बि कयल आहे इसराइल खे, पर तंहिंजे बावजूदि अॼुकल्ह जेके ख़बरूं हलनि पियूं त ॾाढी कशीदगी आहे ॿिन्ही मुल्कनि विच में. त तुर्की जो जेको असर रसूख़ वधे पियो शाम ऐं ॿियनि मुल्कनि में, या अमरीका उनखे F-35 जहाज़ वग़ैरह बि ॾिए पियो, त इन टकराव खे कीअं था ॾिसो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब बि तुर्की जे दौरे ते अॼु विया आहिनि. ॾिसो इज़राइल बेसिक आहे स्ट्रैटेजी वेस्ट एशिया में उनकी मोनोपोली हुअणु घुरिजे, मिलिट्री पावर मोनोपोली हुअणु घुरिजे, स्ट्रेटेजिक हेजेमनी हुअणु घुरिजे, सही रीजनल हेजेमनी हुअणु घुरिजे. उनजे मुक़ाबले में केरु बीठो हो? ईरान हो, आइडियोलॉजिकली मिलिटरीली. उनखे हू सम्झे थो शायदि थोरो नुक़सानु पहुचायो आहे, छाकाणि जेके उनजा एलाइज़ हुआ उन्हनि खे लबनान में भी, गज़ा में भी, सीरिया में भी, इराक में भी डैमेज करे छॾियो आहे. त हुनजी कैपेसिटी टू हार्म इज़राइल दे थिंक हैज़ रिड्यूस्ड, बट मुंहिंजो पर्सपेक्टिव इहो आहे त नो इट हैज़ एनहांस्ड बिकॉज काइंड ऑफ हिकिड़ो जेके रेड लाइन्स हुआ से इज़राइल क्रॉस करे छॾिया आहिनि चङी तरह सां. ईरान अगरि हिकिड़ो टेक्निकल मां ॻाल्हि कयां पियो, होप के तव्हां सम्झी सघनि जी, एट द स्ट्रेटेजिक लेवल Iran has been able to establish strategic deterrence in West Asia, very near to Israel, that is in South Lebanon, and in Syria to some extent. And इहाई ॻाल्हि उन्हनि खे जेका असां क़ाबिल क़बूल न आहे. सो ऐं पर उन्ही सां गॾु छाकाणि जो पाकिस्तान कई तरक़ी बीठा हुआ ईरान सां, इन्हनि जी कैलकुलेशन इहा हुई त जॾहिं असां वेंदासीं हमिलो करे
त ईरान खे असां जीअं चवंदा आहिनि निंदकणो करे मारींदासीं सही। सिंधीअ में। सो इन्हनि इहो बि सम्झो, बट टू द कॉन्ट्ररी पाकिस्तान उसूली फ़ैसिलो खयो, तुर्की उसूली फ़ैसिलो खयो, ऐं कुझु मुस्लमान मुल्कनि उसूली फ़ैसिला कया, ऐं इन्हनि खे जेको गॾु बीठा हुआ डिप्लोमेटिकली, ऐं ख़ासि तरह पाकिस्तान जो जेको जेस्चर टू स्पीयरहेड जेका आहे पीस प्रोसेस, दैट इज़ समथिंग वेरी वेरी प्रेज़ वर्दी। ऐं मां सम्झां थो उनजे करे उनखे ॾाढी तकलीफ़ बि आहे इज़राइल खे, ऐं आई थिंक दैट इज़ वाई दे विल कीप अस ऑन देयर रडार फॉर गॉड फॉरबिड एनी फ्यूचर मिसएडवेंचर। सही जी बलोच साहब। थैंक यू जी जी थैंक यू सर, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। नाज़रीन जी आर बलोच साहब जो तजियो अव्हांजे साम्हूं आहे त ही हिकिड़ो नओं इतिहाद बि ठहणु वञे पियो, ऐं उनखे जेको इस्लामिक नेटो जी नज़र सां बि ॾिठो पियो वञे, ऐं इन में केतिरी सदाकत आहे, वाक़ई कहिड़ो इतिहाद ठहंदो, ऐं जेके मुस्लमान मुल्क आहिनि तक़रीबन 57 खां वधीक त मुल्क आहिनि उहे इन जो हिसो थींदा न थींदा, छा सूरत हाल हूंदी फ्यूचर में, उन ते ई पाण ॻाल्हाईंदासीं। पर असांजो अॼु जो ही प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।